सिजावल जे क़दीमी ऐं तारीख़ी हाजी अब्दुल अज़ीज़ मेंद्रो पब्लिक लाइब्रेरी जिते रोज़ानो वॾे अंग में इल्म ऐं अदब सां चाह रखंदड़ सिजावल जा शहरी ऐं सिजावल खां अलावा ज़िले जे ॿियनि शहरनि ऐं बहिराणियुनि सां तालुक़ रखंदड़ शागिर्द किताबनि ऐं अख़बारुनि जो मुतालो करण लाइ अचनि था। तंहिं गुज़िरियल ॾींहुं मंझंदि 11 बजे खां 2 बजे जे विच वारे वक़्त में नामालूम चोर लाइब्रेरी जे अंदरि दाख़िल थी हाल जे दरवाज़े जो तालो ऐं दरियूं टोड़े पखा कुर्सियूं ऐं स्टेशनरी जो क़ीमती सामान चोरी करे विया। इन सिलसिले में लाइब्रेरी जे इंचार्ज ज़ाहिद अज़ीज़ मेंद्रो साफ़िन खे ॿुधायो त गुज़िरियल ॾींहुं नामालूम चोर लाइब्रेरी मां पखा कुर्सियूं ऐं स्टेशनरी जो क़ीमती सामान चोरी करे विया आहिनि। हुन ॿुधायो त हिन खां अॻु बि लाइब्रेरी मां साॻिए ई सामान चोरी थी वियो हो, जंहिंजो बि अञा ताईं पतो न पइजी सघियो आहे। इन सिलसिले में सिजावल शहरी इतिहाद मज़हबी अॻवाननि अदबी संगत वकील अॻवाननि SSP सिजावल खां मुतालबो कयो आहे त 2 ॾींहनि अंदरि मुलविस जवाबदारनि खे गिरफ़्तार करे चोरी थियल सामान वापसि न कराए वियो त एहतिजाज कयो वेंदो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।